असीं पंहिंजे पीउ जी छॾियल मिल्कियत मां हिकु वैसो पंहिंजे भाउ खे न छॾींदा आहियूं, पर ॿिए पासे पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल, स्ट्रक्चर, रोज़गार, हर शइ क़ुर्बान करे छॾींदा आहियूं। के अहिड़े धाड़े माण्हू खे ॾेई छॾींदा आहियूं, बुज़दिल माण्हू खे ॾेई छॾींदा आहियूं जंहिंजो असां सां वास्तो ई न हूंदो आहे। के MPA, MNA, DC, SSP, DIG, IG, मुराद अली शाह जहिड़े माण्हू ख़िलाफ़ ॻाल्हाइण रियासत सां बग़ावत न आहे, हरगिज़ न आहे। ही ठोकनि माण्हुनि ज़हन में विहारियो आहे त हीअ ॻाल्हाइण सां तव्हां रियासत सां बग़ावत कयो था, गद्दार आहियो। न आहियो गद्दार। तव्हां जेकॾहिं गद्दार आहियो त तव्हां खां वोट न वठणो पए। छो था वठनि वोट? इहा डबल पॉलिसी आहे, मुनाफ़क़त आहे त हिकिड़े पासे असांखे यरगमाल बणाइनि था, वसीलनि जी फुल लुट कनि था, असांजा हक़ खाइनि था, असांजो रोज़गार खाइनि था, असांजे ॿारनि जी तालीम तबाह कनि था। असांजी का ॻोड़ारी औरत अस्पताल वञे थी त उहा तड़पी तड़पी मरी वञे थी, पर डिलीवरी सही नथी थिए, पोइ लाश थो मिले। उते उन ते ॻाल्हाइण खां रोकण लाइ असांखे मफ़लूज बणाइनि था, डिॼारीनि था। पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाइण रियासत सां बग़ावत न आहे।